मुल्क जी बानी कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी अज 76वीं वरसी मल्हाई पई वञे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह कायद आज़म जी मज़ार ते हाज़िरी भरे फ़ातिहा पढ़ी। गवर्नर कामरान टिसोरी चयो त हिकु सियासी जमात जूं ॻाल्हियूं ऐं रवैयो इंतिहाई ग़ैर मुनासिब आहे। कुझु माण्हू नफ़रत जो बयानियो विकिरो ऐं ख़रीद करे रहिया आहिनि। असां 9 मई जहिड़नि वाक़िअनि ते शर्मिंदा आहियूं। असांखे कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी ॾसियल वाट ते अॻिते वधण जी ज़रूरत आहे। अमेरिका में सदारती इलेक्शन लाइ डेमोक्रेटिक उम्मीदवार कमला हैरिस ऐं रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप विच में पहिरियों सदारती बेस मुबाहिसो। कमला हैरिस ट्रंप ते इल्ज़ाम हणींदे चयो आहे त ट्रंप वटि अवाम न पर अमीरनि लाइ प्लान आहे। कामयाब थियो त प्रोजेक्ट 2025 लागू कंदो। डोनाल्ड ट्रंप वरी कमला हैरिस ते तनक़ीद कंदे चयो आहे त कमला हैरिस सदर जो बाइडन खे कॉपी कंदी आहे। वटि अवाम जी ख़ुशहाली जो को बि मंसूबो नाहे। कामयाब थी त अमेरिका खे तबाह करे छॾींदी। नवाबशाह लॻ ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग में 2 औरतुनि समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ बाख़ान ज़रदारी में ज़रदारी बिरादरी जे 2 धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। धुरियुनि जी हिक ॿिए ते फायरिंग में मसमात शरीफ़ा सानिहा ऐं दादलो ज़रदारी मारिजी विया। लाश इस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में छिकताण वारी सूरत हाल। चीफ जस्टिस पारां साफ़िन सां कयल ॻाल्हि ॿोल खे ग़लति रिपोर्ट कयो वियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां सहाफ़ी मुद्दे में सवाल बाबति सवाल कयो। चीफ जस्टिस जवाब ॾिनो त कानून वारो वज़ीर चैम्बर में मुलाक़ात लाइ आयो हो। चीफ जस्टिस जी जो सेक्रेटरी जो बयान चवे थो कानून वारे वज़ीर ॿुधायो त हुकूमत चीफ जस्टिस जो मुदो 3 साल करण ते गौर करे पई। वज़ीर जज जी मुक़ररी में पार्लिमानी कमेटी जे हैसियत जो ज़िक्र कयो। वज़ीर चयो त तजवीज़ आहे त जज जी मुक़ररीअ लाइ जुडिशियल कमीशन ऐं पार्लिमानी कमेटी खे हिकु बणायो वञे। चीफ जस्टिस चयो त तजवीज़ कंहिं हिकु शख़्स लाइ हुजे त क़बूल न हूंदी। चीफ जस्टिस ऐं कानून वारे वज़ीर जी मुलाक़ात में अटॉर्नी जनरल ऐं जस्टिस मंसूर शाह बि शामिल हो। अली अमीन जी तक़रीर ते मुआफ़ी नाहे घुरी। उन जेको कुझु चयो सभु ठीकु आहे। आज़ादी बाद पीटीआई चेयरमैन जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण हो त सहाफ़ियुनि बाबति गुफ़्तगू ते माज़रत कई। छा कंहिं मुल्क में जलसो 7 बदिरां 8 वॻे ख़तमु करण ते केस दाख़िल थींदो आहे? उमेद करियूं था त अदलिया किरदारु अदा कंदी। पीटीआई एमएनएस जे रिमांड खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ हसू कारनहर रोड वटि फुर दौरान मज़ाहमत ते हिकु ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि सद्दाम पहियार खे गोलियूं हणी क़तल कयो। वक़्त पहियार खे ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए में हिकु ॼणो मारिजी वियो। तीन हासिल सके खुशी वागे तोखे चाहो से जिंदगी वागे।
मदाहन जे चेहरनि ते मुर्कूं विखेरींदड़ रागी पाण दरदर जे वर चढ़ियल बरसात सबब जग मशहूर रागी गुलाम शबीर समो जो घर ड्रही पट संदसि कंहिं बि सार न लधी। रागी गुलाम शबीर समो जो चवणु आहे त पीपल्स पार्टी उहिदेदारनि पारां घर सर्वे करण बावजूद को खड़तेल नाहे निकितो। सॼी उमिरि फन खे अर्पी आहे, वाहुर कई वञे। छरी मीरवा वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद ख़ासकेली में पीरसन जो घुटा ॾिनल लाश हथ। पीरसन तालिब हुसैन वलद जान मोहम्मद ख़ासकेली खे जवाबदार क़त्ल करे फरार थी विया। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार तालिब हुसैन खे क़त्ल करे फरार थी विया आहिनि। नओं दंबालो वेझो ॻोठ चौधरी गुलाम रसूल आराई में नारी आपघात करे छॾियो। शादीशुदा 23 वरनि जी नारी नीलम ज़ाल मुकेश फाहो खाए आपघात करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त नारी मुड़ुस सां कावड़जी आपघात कयो आहे।